हिते असां नौजवान खे चवंदासीं दाढ़ी रखो त बाज़ जेको नथा रखनि, चवंदासीं दाढ़ी जे अंदरि जेको आहे हुसन वुसन अलाए आहे अलाए न, मायूं जेको आहे पसंदि असांखे नथियूं कनि। इन करे न छाजे करे चईसीं दाढ़ी इन करे न रखंदो, मायूं जेके न निभागियूं जेको आहे न पोइ असांखे पसंदि उहो न आहिनि कंदियूं। साईं कॾहिं इहा ॻाल्हि जेकी आहे ज़हन में आई आहे, मायुनि जे करे औरतुनि जे करे असां दाढ़ी कटाईंदा, कॾहिं इहा ॻाल्हि दिलो दिमाग़ में आई आहे त क़यामत ॾींहुं जेकॾहिं इहा मां पंहिंजी सूरत खणी वियुमि, छा अल्लाह खे मां पसंदि ईंदुमि, मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पसंदि ईंदुमि? हालांकि अपनाइण त अहिड़ो तरीक़ो खपे जंहिं तरीक़े सां मां अल्लाह खे जेको आहे वणी वञा, ऐं क़यामत ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मां वणी वञा। ऐं दुनिया जी कहिड़ी मोहबत आहे, हे जेके असांजा नौजवान अॼुकल्ह अंधी मोहबत में लॻा पिया आहिनि न, हे कहिड़ी मोहबत आहे? यकीन कयो हे जेके आहिनि न, हे हिकिड़ी जाली मोहबत आहे, हे साईं असुली मोहबत न आहे। ॿिन्हिनि जे तरफ़ां औरत हुजे या मर्द हुजे, हे हिकिड़ी जेको आहे न शहवत आहे, बसि जंहिं टाइम इंसान जी पूरी थी वञे, इहा मोहबत चकर कुझु बि न आहे। हक़ीक़ी जेका मोहबत सां तालुक़ु जेको अल्लाह सां बणायो, अल्लाह सां बणायो। मां ॾिसो न कंहिंजे मोहबत में, इंसानु कंहिंजे मोहबत में अखियुनि खां साईं अंधो ऐं कननि खां उहो ॿोड़ो थी वेंदो आहे। इहा दुनिया जे तरफ़ जेकी आहे मोहबत जे तरफ़ तव्हां राग़िब न थियो, इहा मोहबत जेकी आहे उहो दीन इस्लाम सां कयो, इहा मोहबत जेकी आहे उहो अल्लाह सां कयो। थोरो टाइम आहे साईं, 30-35 साल आहे न, 30-35 साल में चेहरे ते दाढ़ी जेको आहे रखे छॾियो, ऐं जन्नत में जीअं दाख़िल कंदव न, अलाह ताला इहा शइ बि जेको आहे तव्हां खां माफ़ करे छॾींदो। जन्नत में सभिनी बंदनि खे, अंबिया खां अलावा, नबियुनि खां अलावा बाक़ी जेके बि तव्हां इंसान आहियो न, सभिनी खे साईं दाढ़ी हूंदी न जन्नत में, बिल्कुलु जेको आहे न। हिते ॾिसो न, माण्हू चवंदा न मां यार थोरो लसो हुजां, दाढ़ी बाड़ी जेकी न हुजे, साईं बिल्कुलु जेको आहे नौजवान छोकिरा जीअं यंग हूंदा आहिनि सभु आहे, जन्नत में जेकॾहिं दाख़िल थियो न, जन्नत में अंबिया खां अलावा बाक़ी जेके बि इंसान आहिनि न, सभु साईं यंग थी करे पोइ जेको आहे दाख़िल थींदा। अलाह ताला फरमायो हिते बसि तव्हांखे नमाज़ुनि जो हुकुम थो कयां, हिते जेको आहे तव्हांजे लाइ दाढ़ी जो हुकुम आहे। जन्नत में साईं सिर्फ़ु जेको आहे दाढ़ी नबियुनि खे, छाजे करे भला नबियुनि खे दाढ़ी? साईं दाढ़ी जे अंदरि तमामु घणो हुस्न आहे, ऐं जन्नत में नबियुनि खां वधीक कोई थी नथो सघे। इन करे अलाह ताला उम्मत खे जेको आहे दाढ़ी न ॾींदो, बाक़ी ख़ासि जेको इहो टाइटल कंहिंखे हूंदो? नबियुनि खे हूंदो। त नबी जेको आहे सभिनी खां आला मनसब जा आहिनि, नबियुनि जो हुस्न जेको आहे तमामु घणो आहे, ऐं घणो हुस्न रखियल बि जेको आहे उहो दाढ़ी में आहे। हा साईं, घणो हुस्न जलाल रखियल आहे न हिकिड़े क़िस्म जो दाढ़ी में। औरतुनि खे दाढ़ी ख़ानदानी जेको आहे ईंदी न आहे। हा साईं, हे अलाह ताला जी तरफ़ां औरतुनि खे दाढ़ी ईंदी न आहे। मर्दनि खे जेकॾहिं अगरि दाढ़ी अचे थी, इन में जेको रोब रखियल आहे साईं, रोब हिकिड़े क़िस्म जो रखियल आहे, ऐं हर अंबिया में तमामु वॾो रोब आहे। ऐं दाढ़ी वारे बंदे में हमेशह जेको आहे रोब हूंदो आहे। अलाह ताला ख़ानदानी क़िस्म जो दाढ़ी वारनि जे अंदरि जेको आहे उहो रोब रखे छॾियो आहे। जलाल आहे हिकिड़ो साईं दाढ़ी जे अंदरि। हक़ीक़ी मर्द तॾहिं जेको आहे मर्द लॻंदो आहे जॾहिं उहो दाढ़ी रखंदो आहे। ऐं जेकर दाढ़ी कटाए थो छॾे साईं, पोइ हाणे साईं मां अॻिते ॻाल्हि कयां त हाणे औरत ऐं मर्द में पोइ फ़र्क़ु कहिड़ो थियो? घर में औरत खे बि जेको दाढ़ी न हुजे, उनखे त आहे ई न, ऐं तव्हां मर्द बि जेको आहे बिल्कुलु क्लीन शेप कराए वञो। हाणे साईं हे त पोइ सभु बिल्कुलु हिकु जहिड़ी थियो न। अलाह जे नबी फरमायो औरतुनि सां मुशाबित न रखिजो। हा, औरतुनि सां मुशाबित अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। छाजे करे? हाणे औरतुनि खे दाढ़ी आहे न साईं, कोई क्लीन शेप कराए घर वञे। हाणे साईं मुशाबित आहे न आहे? अलाह जे नबी फरमायो मर्द जेको आहे औरतुनि जी मुशाबित न कयो, ऐं औरतूं बि जेको आहे मर्दनि जी मुशाबित न कयो। अलाह जे नबी फरमायो जेकॾहिं अगरि कयो था, अलाह जे नबी फरमायो लानत आहे, लानत आहे, लानत आहे उन मर्दनि जे मथां बि, उन औरतुनि जे मथां बि जेके औरतूं मर्दनि जी मुशाबित इख़्तियार कनि, ऐं जेके मर्द औरतुनि जी मुशाबित इख़्तियार कनि।